दादू रिपोर्ट वासिफ आज़ाद सुमरो LL2 सिंध रेलवे ट्रैक की मरम्मत ऐं जैकाबाद कशमोर कनकोट लटकणो ऐं दादू ट्रैक की मरम्मत में रहियल ट्रेनुनि की बहाली के लिए सीता सरजहान फोम के सरवहाण मशहूर मामून की अगवानी में सीता रोड में 570 ॾींहं 18 महीना 25 ॾींहं एहतजाज किया वियो। शरीक साथी मुमताज़ अली सोलंकी, शहजाद अली, मामून मोहम्मद इस्माइल सोलंकी, गुलाम हुसैन मलिक, हिमाद अली आरे ऐं ॿिया शामिल हुआ। उन मौके ते सीता सरजहान फोम जे सरवहाण मशहूर मामून चयो त 5 साल अॻु मुल्क में आयल कोविड बीमारी ऐं 3 साल अॻु आयल बोड बरसात वक़्तु सिंध ऐं पंजाब समेत समूरे मुल्क में ट्रेनूं आर्ज़ी तौर बंदि कई वयूं हुयूं। कोविड बीमारी के 5 साल ऐं बोड बरसात के 3 साल गुज़री चुका आहिनि, पर अञा ताईं ML2 सिंध लाड़काणो दादू सेक्शन ते मोहन जो दड़ो एक्सप्रेस अप डाउन रोहिड़ी खां कोठड़ी ताईं ऐं बोलान महल जो हिकरेक कोटिया खां कराची बहाल किया वियो आहे, जॾहिं त बोलान महल जी वेरेक समेत खुशहाल खान, खटक, शाहनवाज, शहबाज, जुल्फकार समेत काफ़ी ट्रेनूं बहाल न थियूं आहिनि। जॾहिं त सिंध सां गॾु पंजाब जूं साॻिए मौक़नि ते बंदि थियल 50 खां वधीक ट्रेनूं बहाल थी वयूं आहिनि। रेलवे हेडक्वार्टर लाहौर जे तासुब परस्त इंतज़ामिया सिंध जा आबाद ट्रैक जैकाबाद कशमोर कनकोट लटकाणो दादू उजाड़े छॾिया आहिनि। रेलवे जी समूरी बजट पंजाब जे रेलवे ट्रैक, रेलवे स्टेशननि ऐं ट्रेनुनि जे वाधारे सधारे ते ख़र्च करे रही आहे। अॻवाणनि चयो त ML2 ते रोहिड़ी खां कोटड़ी ताईं अप डाउन मोहन जो दड़ो पैसेंजर जो जमील एस कंपनी पारां खयल ठीको 28 जुलाई ते पूरो थियो ऐं हाणे रेलवे खातो पाण ट्रेन हलाए रहियो आहे। 16 ॾींहं गुज़रण बावजूदि रेलवे हेडक्वार्टर लाहौर मोहन जो दड़ो पैसेंजर जूं टिकेटूं रेलवे स्टेशननि ते न मोकिलियूं आहिनि, जंहिं करे मुसाफ़िर ॾाढो परेशान आहिनि। बिना टिकेट गाॾी हलण करे रेलवे अमलो मुसाफ़िरनि खां कोच, ड्रोम, वेन ऐं बस वांगुरु किरायो उगाड़े थो। उन सां हिकु भेरो ॿीहर करप्शन कई वञे थी। इंक्वायरी रेलवे हेडक्वार्टर लाहौर जल्द ॼाणायल ट्रेन जूं टिकेटूं लाॻापियल समूरनि रेलवे स्टेशननि ते पहुचाए। हबीब कोट खां फुलजी ताईं कमज़ोर रेलवे ट्रैक जी मरम्मत कई वञे ऐं रहियल समूरी ट्रेनूं बहाल कयूं वञनि।